सखर भरिसां फूड कंट्रोल अथॉरिटी गोदाम ते छापो हणी गैर मयारी खाइण जी शयूं बरामद करे गोदाम मालिक मथां 2 लख रुपया ॾंढ विधो वियो। बबरडो वटि डायरेक्टर फूड कंट्रोल आयशा जोणेजो पुलिस सां गॾिजी सखर ई पासे में केतिरनि ई होटलनि रेस्टोरेंट्स ऐं गोदामनि ते छापा हणी हिक बेकरी जे गोदाम मां गैर मयारी खाइण जूं शयूं हथ करे गोदाम मालिक मथां 2 लख रुपया ॾंढ विधो वियो आहे। इन हवाले सां डायरेक्टर फूड कंट्रोल आयशा जोणेजो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बेकरी जे गोदाम मां सिहत लाइ हानिकारी गैर मयारी खाइण जूं शयूं बरामद कयूं वियूं आहिनि। हुन चयो त बेकरी मालिक ते 2 लख रुपया ॾंढ विधो वियो आहे जॾहिं त गैर मयारी शयुनि जा सैंपल वठी लेबॉरेटरी उमाणिया विया आहिनि। रिपोर्ट अचण बाद बेकरी गोदाम मालिक ख़िलाफ़ वधीक कार्रवाई कई वेंदी। आयशा जोणेजो चयो त गोदाम में कम कंदड़ अमले वटि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बि मौजूदु न हो, जॾहिं त कार्रवाई दौरान हथायल शयूं ख़राब ऐं बदबूदार हालत में मिलियूं आहिनि। डायरेक्टर फूड कंट्रोल सिंध आयशा जोणेजो चयो त फ़िलहाल बेकरी गोदाम मालिक मथां ॾंढ हयो वियो आहे। ज़रूरत पई त बेकरी गोदाम खे बि सील कयो वेंदो।